जेके बि दोस्त आया तव्हांजी महिरबानी भली करे आया। ऐं अॼु पाण जेको कलाम पाक जी आयत पाण पढ़ूं था, उन ते गौर फ़िक्र पोइ पिया कंदासीं, पर पहिरीं पढ़ूं त सही त छा जेको आहे इंसान खे ख़ुदा अज़मत ॾिनी आहे और इंसान कॾहिं उन ते अञा सोचियो बि कोन्हे। असांजी हैसियत ख़ुदा केॾी वॾी कई आहे ऐं असां माण्हुनि पंहिंजी कहिड़ी हैसियत कई आहे उहा पाण खे ख़बर। ख़ुदा फरमाए थो त असां आदम जे बचे खे इज़त लाइक़ पैदा कयो। लक़द करमना बनी आदम, कलाम पाक जी आयत आहे, लक़द करमना बनी आदम, असां इंसान ज़ात खे माना आदम जे औलाद, उनमें को मख़सूस क़ौम न आहे त पोइ तव्हां पाकिस्तानी माण्हू इज़त जे लाइक़ु आहियो या सऊदी जा माण्हू या अमेरिका जा माण्हू या हिंदुस्तान जा माण्हू, न। छो त रब्बुल आलमीन आहे, छो त क़ुरान रहमतुल आलमीन माना सभिनी क़ौमनि जे लाइ रहमत। ऐं जेको क़ुरान वारो जेको ख़ुदा आहे उहो के मख़सूस क़ौम जो ख़ुदा न आहे, उहो सॼी इंसान ज़ात जो ख़ुदा। ऐं उहो सॼी इंसान ज़ात जो ख़ुदा चवे थो त लक़द करमना बनी आदम, माना असां आदम जे औलाद खे इज़त लाइक़ पैदा कयो। उनमें न को शाह जो नालो खयों अथसि, न कुरैशी जो नालो खयों अथसि, न कंहिं सिद्दीक़ जो नालो खयों अथसि, न कंहिं बलोच जो, न कंहिं अंग्रेज़ जो, न कंहिं अरब जो, न इंसान ज़ात। इंसान ज़ात कोली बि आहे, भील बि आहे, जंदावड़ो बि आहे, गोपांग बि आहे, सेड़ाट बि आहे, शाह बि आहे, सभु इंसान आहिनि। माना त ख़ुदा वटि इहो कानून आहे, ख़ुदा जो उसूल आहे त हीअ जेका सॼी इंसान ज़ात जेका आहे, सभई जेके आदम जो औलाद जेके आहिनि उहे सभई इज़त लाइक़ आहिनि। त आउं सम्झां त इहा जेका कलाम पाक जी जेका आयत आहे, जेकॾहिं असां हिकिड़ी ते अमल करियूं, असीं सभई माण्हू हिक ॿिए जी इज़त करणु शुरू करे ॾियूं। घर में असीं औलाद जी इज़त करियूं, औलाद असांजी इज़त कंदो। पाड़े वारा आहिनि, असीं पाड़े वारनि जी इज़त करियूं, पाड़े वारा असांजी इज़त कंदा। ऐं माण्हू जी इज़त करियो तव्हां, उहो माण्हू तव्हां सां प्यार बि करणु लॻंदा, तव्हांखे पंहिंजो बि सम्झंदा। पर जेकॾहिं असीं माण्हुनि जी इज़त न कंदासीं, माण्हुनि जो एतिराम न कंदासीं, त असांजो छो माण्हू एतिराम कंदा। ऐं ॾाढी आउं सम्झां थो एॾी वॾी आयत आहे, जंहिंमहिल लतीफ़ साईं वरी अहिड़ा सुठा माण्हू ॾिसी ऐं केॾो जेको आहे ख़ूबसूरती सां इज़हार करे त ही सॼण उहे ई जे मूं कूड़ निहार। माना ही उहे माण्हू आहिनि जिन जो असां इंतज़ारु पिए कयो, ईंदा खां पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा, ऐं जॾहिं अची वेंदा हुया त असांजा ॾुख लही वेंदा हुया। माना तसवर थो ॾिए लतीफ़ साईं त अहिड़ा माण्हू अचनि, अहिड़ा माण्हू आया आहिनि, ॾिसे पियो अहिड़ा माण्हू आया आहिनि, अहिड़ा माण्हू ही सॼण उहे ई जे मूं कूड़ निहारिया। साम्हूं इहो बैत आहे, ईंदा जा पेही त सभु लाहींदमि ॾुखड़ा। उहो जॾहिं ईंदा त असांजा सभु ॾुख लही वेंदा, असांजा ग़म लही वेंदा, दर्द लही वेंदा। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ ख़ुदा केॾो जेको आहे तकरीम ऐं जेको आहे इज़त लाइक़ु इंसान खे पैदा कयो आहे। ऐं आउं सम्झां थो माण्हू रुॻो हिक ॿिए जी इज़त करणु शुरू करे ॾियनि। ही तव्हांजा झेड़ा, तव्हांजा झटा, तव्हांजूं नफ़रतूं, तव्हांजूं कुलपतूं, ही जेके रोज़ानी असीं ॾिसूं पिया, जंहिंजे करे असीं वञूं पाण में वेड़बा वञूं, इन्हनि सभिनी मां जान छुटी वई। ऐं इन जो हिकिड़ो ई सबबु आहे त असीं दिलि सां खणी कंहिं इज़त बज़ाहिर कंदा हुआ, साहब जी आहे, साहब जी इज़त करणी आहे, अलाह वॾो आहे, न, हर माण्हू जी इज़त करणी। घर में घर जा भाती जेकॾहिं हिक ॿिए जी इज़त न कंदा त ॿिया माण्हू उन्हनि जी छो इज़त कंदा। जी पाण वटि चवंदा घर में ई तुंहिंजी इज़त कोन्हे, भई ॿाहिरि तुंहिंजी कहिड़ी इज़त थी। जंहिंजे करे इज़त जो जेको मयार जेको आहे उहो एॾो वॾो आहे, दुनिया जे सभिनी माण्हुनि खे इहा ॻाल्हि क़बूल आहे। ऐं दुनिया जा सभु माण्हू इज़त चाहिनि था। बाक़ी जेको इज़त नथो चाहे त उहो त माण्हू ई कोन थियो। जानवर ऐं माण्हू में इहो ई फ़र्क़ु आहे त माण्हू खे इज़त खपे, मानी खपे माण्हू खे, पर मानी मान सां खपे। जेकर इज़त सां मानी न ॾिबी, उछले त तई कुते खे ॾींदो त उहो खणी वेंदो, ॾाढो खणी वेंदो,
मानी बि खणी वेंदो, पर माण्हू खे जेकॾहिं तव्हां इज़त सां मानी न ॾींदो न ॿिए वारे तव्हांजे दर ते न ईंदो। भले उहो फ़क़ीर ई छो न हुजे, पर फ़क़ीर चवंदो आहे तूं ॾींहुं थो जेकॾहिं ख़ैरु त घटि में घटि इज़त सां ॾे न साईं। हाणे ॿी कलाम बाग जी हिकिड़ी आयत थी अचे, छो त घणियूं इन जे करे कोन था ॿुधायूं ऐं बि नंढियूं नंढियूं आहिनि कलाम बाग जी आयतूं, जेके कानून क़ाइदा उहे तमामु नंढड़ा नंढड़ा आहिनि, पर उहे आहिनि वॾा, माना उन्हनि जो जेको मवादु उन्हनि जो तमामु वॾो आहे। हाणे ॿियो हिकिड़ो पाण वटि जेको आहे चवंदा आहियूं बाबा इक़्तिदार जो मयार छा हुजे, बादशाह जो मयार कहिड़ो हुजे, ऐं घर जो धणी जेको आहे उनजो मयार कहिड़ो हुजे, जीअं हुकूमत जो जेको हलाईंदड़ आहे हाणे उहो जेको आहे बादशाह, उहो आहे बादशाह कहिड़ो हुअणु खपे। हाणे उनजो ॾिसो त क़ुर मयार कहिड़ो थो ठाहे ऐं लतीफ़ साईं उनजो मयार कहिड़ो थो ठाहे। ऐं कलाम बाग जी हिकिड़ी आयत आहे, सूरत अहकाफ़ जी आहे 19 आयत, अहकाफ़ सूरत आहे, उन 19 आयत में ख़ुदा फरमाए थो त हर इंसान जो दर्जो, हर इंसान जो दर्जो या उनजो मक़ाम या उनजो मनसब, भॻवान हिनखे चेयरमैन कजे, हिनखे मेंबर कजे, हिनखे सदर कजे, हिनखे वज़ीर कजे, त हिनजो मयार त को ठाहिजे न। हीअ रुॻो असीं थलो पटको वधाए छॾियो ऐं चेयरमैन करे छॾियो ऐं कमु करे न, रुॻो इन जे करे बाबा हीअ जेको आहे वॾे माण्हू जो पुटु आहे या चङे माण्हू जो पुटु आहे, उन में फज़ीलत केतिरी आहे, माण्हू खे संभाले सघंदो, हलाए सघंदो, कोन हलाए सघंदो। त ख़ुदा फरमाए थो त हर इंसान जो दर्जो, उनजो मक़ाम या उनजो मनसब या उनजो जेको इक़्तिदार आहे, स्टेटस जो मयार जेको आहे उनजे अमलनि जे बुनियाद ते तय कयो वेंदो। माना उनजा जहिड़ा अमल हूंदा, जेकॾहिं उनजा अमल जेकॾहिं सुठा आहिनि ऐं उहो अमल सुठा करे सघे थो त उनखे उहो मनसब ॾिबो, जेकॾहिं उहो उन अमल नथो करे सघे त उहो उन मनसब जे अहल कोन्हे, त उन लाइ ज़रूरी आहे। माना इहो हिकिड़ो ख़ुदा हिकिड़ो मयार ठाहे। असीं चऊं था त इहे पाण वारा जेके हुकुमरान जेके आहिनि, पाकिस्तानी जेके आहिनि या जेके सिंधी आहिनि, ॾिसूं पिया हिननि खां हुकुमरानी कान पई हले, इन जे करे कान पई हले त अहल माण्हुनि खे एॾी हुकूमतूं ॾियनि ई कोन था। छा अहल माण्हू कोन्हे छा? हिते इहो त घणा माण्हू जेके चूंडींदा असीं उनखे हुकुमरान करे छॾियूं, पर असीं इहो त ॾिसूं त घणनि माण्हुनि जेके चूंडियो आहे उन माण्हू में दम केतिरो आहे, उन माण्हू में ताक़त आहे, उन माण्हू जो किरदारु, उन माण्हू जो कैरेक्टर अहिड़ो आहे जो सुभाणे उहो जेको आहे माण्हुनि खे मोह ॾेई सघे। छो की माण्हुनि खे लाज़मी 3 वेला मानी त खपे न, माण्हुनि खे पाणी बि खपे, माण्हुनि खे गैस बि खपे, माण्हुनि खे बिजली बि खपे। हाणे असीं न बिजली ॾेई सघूं माण्हुनि खे, न माण्हुनि खे गैस ॾेई सघूं, न असीं हुनखे को रोज़गारु ॾेई सघूं, त अहिड़ियुनि हुकूमतनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? जंहिंजे करे ख़ुदा फरमाए थो त माण्हू जे उन जेका सलाहियत आहे, माण्हू जा जेके अमल जेके आहिनि, माण्हू जो जेको किरदारु जेको आहे, किरदार जे मुताबिक़ माण्हू खे उहो मनसब ॾिनो वेंदो या अख़्तियार ॾिनो वेंदो। उन खां सवाइ जेके तव्हां जॾहिं माण्हू खे इख़्तियार ॾेई छॾियो त उनजो को नतीजो कोन निकिरंदो, अहिड़ो निकिरंदो पंहिंजो थियो आहे। ऐं लतीफ़ साईं ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत जॻह ते ॻाल्हि कई आहे। हिकिड़ो फ़क़ीर आहे, उहो दोल टंगियो वेठो आहे, उहो वॼाई कोन, बाक़ी जंहिंमहिल थींदो आहे घोर जो टाइम, उन महिल जी बीह रहियो आहे, मूंखे घोर ॾियो। पोइ उनखे उहो ॾाता थो चए त घोर त तोखे कोन मिलंदी, छो त तो त ॻाल्हि ई कोन्हे को, बाक़ी तोखे ख़ैरु ॾिबो, ख़ैरु तोखे ॾिबो, ख़ैरु हर कंहिंखे पाण ॾियो थिए। त लतीफ़ साईं जाचकानी सुर में हिकिड़ो बैत उहो हुन में पाण फरमाईंदा त इहे न भाननि भेर जे कीड़े टंगियो कीनर, की भाननि जो इहो तरीक़ो न आहे त कीड़े ते कीनर टंगियो पियो आहे, तूं सुतो पियो आहीं ऐं तो वॼायो कोन, बाक़ी तोखे इन घोर की मिलंदी। चई इहे न भाननि भेर जे कीड़े टंगियो कीनरो, चई सुहारे सुबुह से विझी वेठे वे, सुहारे सुबुह थियो आहे तूं सुतो पियो आहीं, माण्हू विया जा कम ते, के कारखाने विया, के बनी ते विया, के केॾा विया ऑफिसनि में विया, तूं सुतो पियो आहीं। हाणे शाम जो चई बाबा मूंखे जेको आहे ॾोकड़ खपनि। भई ॾोकड़ तूं कमाया किथे आहिनि, पोइ तो कयो कोन, दौल त टंगियो पियो आहे तुंहिंजो। माना जेको बि जे माण्हू जो जहिड़ो हथियार आहे, हाणे उहो टंगियो पियो हूंदो, माण्हू इनाम कीअं मिलंदो हुनखे? चई इहे न भाननि भेर जे कीड़े टंगियो कीनर, चई सुहारे सुबुह से विझी वेठे वे, चई तोखे चवंदो केरु कीरतदार मङणो, चई धंधे खां सवाइ
केरु तोखे चवंदो त तूं मंगलवार आहीं, तूं जेको आहे फनकार आहीं, या तोखे जेको आहे माण्हू इनाम ॾिए, जंहिंजे करे भाउ पोरियो कर। माना असुल ॻाल्हि इहा त माण्हू खे पोरियो करिणो पवंदो, उहे माण्हू खे उहे सलाहियतूं हूंदियूं त उन खां पोइ उन माण्हू खे इनाम मिलंदो। सो इहे ॻाल्हियूं ख़ुदा जूं ज़हन में रखिजो, इन्हनि ते जेको आहे वरी गौर फिक्र बि कजो। पंहिंजे बचनि सां जंहिंमहिल वियो उन्हनि खे बि चओ भई क़ुरान त ईअं थो चवे त हिक ॿिए जी इज़त बि करणी आहे ऐं हिक ॿिए सां प्यार बि करिणो आहे ऐं पोरियो बि करिणो आहे। जेकॾहिं असीं पोरियो न कंदासीं त कीअं असांजो गुज़ारो सफ़र कीअं थींदो? हिन ते घणो वक़्तु त कोन जेको आहे गुज़ारो कंदासीं। ऐं इहे ऐं ॿियूं तमामु घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आउं सम्झो क़ुरान खां वधीक फ़ाइदेमंद ॻाल्हियूं ॿियूं त थी कोन थियूं सघनि। उन्हनि ते पाण वारे सां ॻाल्हाईंदासीं ऐं जेतिरा बि दोस्त अची सघनि उन दोस्तनि खे चओ त अचनि, वेही पाण जेको आहे क़ुरान पढ़ूं, लतीफ़ खे पढ़ूं ऐं ॿियो बि जेको खेॾे सघियासीं तो खेॾींदासीं। फ़िलहालु मोकिलायूं था, पर इहो आहे त इहो चैनल जेको पंहिंजो आहे इनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो। यारनि दोस्तनि खे ॿुधाइजो त भाउ हिते जेको आहे अचो, पंहिंजे ओताक ते अचो, हिन चैनल ते अचो त वेही जेको आहे पाण दिलि जूं ॻाल्हियूं वेही करे। फ़िलहालु मोकिलायूं था, सुभाणे वरी कंहिं ॿिए कंहिं न कंहिं मौज़ू सां, पर कोशिशि कंदासीं कि सॼो रमज़ान पाण कलाम पाक खे पढ़ूं त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे जेको आहे क़ुरान छा थो चवे, असीं छा था। महिरबानी था।